इमामुल आरिफीन हजरत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी सब जो सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह चओ। वो कामिल वली जे तो के असा के रब का घुरण सिखारियो के का घुरण सिखारियो पीर सईद रोज़े धणी तो के असा के रब का घुरण सिखारियो रब जे आडो सजदो करण सिखारियो रब जी हुजूर में तो के असा के झुकण सिखारियो गैर के सजदो करण का असा के बचायो तो के असा के गैर जी मदद का बचायो। मलफूजा शरीफ जा दरींदो पीर सईद रोज़े धणी एकड़ो दफो तबलीग खत्म करे घर वापस आया पान फरमायो त असा के गिए जी मालिश कराइणी आ ताए असा जी अम्मा साइन घरवारी अर्ज कियो त साईं पंहिंजे घर में कोने तवां जे शहजादे तजर धणी जे घर में आहे पान फरमायो त उन का भी घुरणो आ त अल्लाह का भी घुरणो आ मुसल्लो विछाए ॾियो त असां अल्लाह का था घुरूं। कुछ देर गुजरी पान नमाज पढ़न पिया त 12 सद थियो फकीरानी खादिमा छोकरो मोकलियो नंढड़ो खीर जी मक्खण जी हुआ चोरी भरजी आई नजरानो पेश थी अल्लाह जा बानड़ा तो असा उन कामिल पीर जा फकीर आयूं जे तो के असा के एक रब जे अग्यां सवाल करण सिखारियो तो जो असांजो अकीदो मिलावट वारो कोने पर उन मुर्शिद तो के असा के रब में लख उम्मीदूं करोड़ों उम्मीदूं सिखारियो। हदीस शरीफ जे अंदर ईंदो आ फैसलो थींदो गुनाहगार पंहिंजे पासे नेक चंगे पासे हिकिड़ो गुनाहगार हूंदो पोइ हज़रत कंदो त साईं मूंखे जन्नत जे साम्हूं भले दोज़ख में ज़रूर आहियां मूंखे जन्नत जे साम्हूं जाइ मिले जन्नत के ॾिसां त सही अल्लाह से फरमाइंदो आ इनके वो मकाम दियो। वरी कुछ वक्त का पोए साईं अर्ज रखंदो त साईं जेका इया ओरे पासे नो वणा इन वण जे हेठा जाइ मिले वरी वा जाइ मिलंदी रब करीम तो के असा के वो कीदो सिखारियो आ जंहिंमें अल्लाह जी मोहब्बत आ अल्लाह जे रसूल जी मोहब्बत आ पंहिंजे मुर्शिदन करीमन जी मोहब्बत आ। पीर सईद शाह माता शाह फरमाईंदा माण्हुन खे ड्रिजाए जो न अल्लाह ज़ालिम कोने अल्लाह मेहरबान आ तुंहिंजो असांजो रब मेहरबान आ जेको मेहरबानी फरमाईंदो आ सुभान अल्लाह वो वन जे हेठा ईंदो साईं हिन जे हेठा अचां वरी ॿे जे हेठा टे जे हेठा आख़िर जन्नत जे दरवाज़े ते पहुचंदो कुछ वक्त तरसण खां पोइ अर्ज़ कंदो साईं हाणे हिते पहुचायो थी त बाक़ी जन्नत केड़ी परे आ ए फकीर यो रोज़े धणी अकीदो सिखारियो आ मिलावट वारो कोने रब तुंहिंजो असांजो मेहरबान आ अल्लाह साईं खिलण खां पाक आ पर हदीस शरीफ में चवंदो त रब पंहिंजी कुदरत सां मुरकंदो चवंदो त बाने खे केतिरी मूं में उम्मीद आ केतिरो अकीदो ऐं केतिरी पक्का मलाइकनि खे फरमाईंदो त हिन खे जन्नत में दाख़िल करे छॾियो तो के असा के मुर्शिद करीम तौहीद भी सिखारी आ अल्लाह जी मोहब्बत भी सिखारी आ। मूसा अलैहि सलाम जे ज़माने जो हिकिड़ो वाक़ियो आ हिकिड़े फकीर जी तव्हां असां तकीर सां ॿुधो तकीर ॿुधे पियो वेठो पोइ न ॿुधो त दोज़ख भी आहे अची दुआ घुरण शुरू कयो त या रब करीम मांखे एॾो थुल्हो कर एॾो वेकिरो कर हिकिड़ो ई मां दोज़ख में वञा ॿिया कुल जन्नत में वञनि तेरे तो के दोज़ख भरणो आ तो मां हिकिड़े खे एॾो थुल्हो मतारो कर जो मां हिकिड़ो दोज़ख में वञा ॿिया कुल जन्नत में वञनि समूरन मुसलमान लाई पियो करे अल्लाह से फरमायस तो ॿियनि जो ख़ैर मां तोखे जन्नती करे छॾियो पोइ तूं असां हिक ॿिए जो ख़ैर घुरंदासीं
त ख़ैर मिलंदो।